अहम ख़बर शेयर कर रहे हैं। एक्साइज़ खाते सिंध हुकूमत जो इनकलाबी कदम टैक्स निज़ाम के एक कड़ी से गंढियो वियो। माण्हू हाणे घर वेठे टैक्स अदा करे सघन था। नई डिजिटल सर्विस माण्हुनि जो वक़्त बचाइण, मुश्किलातुनि खे घटाइण ऐं माण्हुनि जी आङुरियुनि ताईं सहूलियत फराहम करण लाइ ठाही वई आहे। सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण जो चवणु आहे, नओं ऑनलाइन सिस्टम शफ़ाफ़ियत खे हथी ॾींदो। माण्हू हाणे घर वेठे गाॾियुनि जो टैक्स अदा करे सघंदा। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण जो वधीक चवणु आहे, तमामु कंहिं बि वक़्तु चंद मिंटनि में महफ़ूज़ ऐं क़ाबिल एतमाद अंदाज़ में टैक्स अदा करे सघंदो। एक्साइज़ एंड टैक्सेशन खातो अवाम खे बहितरीन कारकर्दगी ऐं सहूलियत फराहम करण लाइ पुरअज़म आहे। सीनियर वज़ीर जो इहो चवणु आहे, वॾनि शहरनि जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वेंदियूं। टैक्स न ॾींदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। प्रीमियर नंबर प्लेट्स हासिल कंदड़नि खे स्मार्ट कार्ड जारी कयो वेंदो। स्मार्ट कार्ड प्रीमियम नंबर प्लेट्स जे जालसाज़ी खे रोकींदो। सीनियर सूबाई वज़ीर शहजिल इनाम मेमण जो चवणु आहे, प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी जो ॿियो मरहलो बि जल्द शुरू कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कई पिया। एक्साइज़ खाते सिंध हुकूमत जो इनकलाबी कदम टैक्स निज़ाम खे हिकु कड़ी सां गंढियो वियो आहे। माण्हू हाणे घर वेही टैक्स अदा करे सघंदा।